लुंड में मौजूद आहियूं जिते ॻोठाणनि तरफ़ां पुलिस जी जेका आहे घरनि में चढ़ाई खिलाफ एहतजाज कयो आहे। अचो तव्हां ॻोठाणनि खां मालूम कयूं छा था चवनि। 15 घर आहिनि, संतूं पियूं आहिनि, कचियल ॻोठ आहे। ही 40 साल अॻु में कचियल आहे, अॼु जो न आहे कचियल। 40 साल अॻु में कचियल आहिनि। में घस आहे, लंबर में पेचरो धार आहे ऐं 6 गुंटा ही खॾ आहे। जो अमरावती ते असां घस तां उहो असां लंघियासीं त केर बि कोन हो। असां घस तां लंघे नंढा ॿार हुआ, उन्हनि खे झले विढ़िया बि पाण हुननि सां, वरी पुलिस बि असां ते जाड़ी अथनि। असांखे मारण आया आहिनि, हिते घर में आया आहिनि, असन तपेदार असांखे ॾाढी मार ॾियारी आहे। पुलिस वारा असां ते ॾंडियूं खणी आया आहिनि, हिते असांखे मार ॾिनी अथनि। असां सां नाइंसाफ़ी कई अथनि, असांजा कपिड़ा फाड़िया अथनि, असांखे मार ॾिनी अथनि। ड्रामो ठाहे कूड़ी एफआईआर कराए पुलिस खे वठी आयो, हिते असांजी बेइज़ती कराई, असांखे मारायईं। असांजे घर में पुलिस आई। जी मोहम्मद हसन तपेदार खान उन अची असांखे मारायो हिते पुलिस खां कूड़ी एफआईआर कराए घर में। असांजा मर्द दुआई कनि कई, असीं मायूं वेठियूं सो असांजे ॿारनि जा हाँ पे फाटा में हिते माना घरनि में ॿारनि खे उन्हनि खे ॾाढो मारियो अथनि, बेऔरती कई अथनि, दाबा ॾेई कपिड़ा ॿिया फाड़िया अथनि उन्हनि जा। तव्हां ॿुधो त ॻोठाणनि जो चवणु त पुलिस मक़ामी बास जे चवण ते बिना जा घरनि ते चढ़ाई कई आहे, पर चादर ऐं चौधरी जो जेको आहे तक़दुस पायमाल कयो आहे। हिननि जेको आहे मुतालबो कयो आहे त पुलिस तरफ़ां कयल ज्यादती जो जेको आहे अदालो कयो वञे। एसएसपी टंडोला नोटिस